नाज़रीन आपके साथ खबर शेयर कर रहे हैं मेहड़ की, जहां मेहड़ में कश्मीरियों से यकजहती के दिन मनाने के सिलसिले में नौजवान मीलाद कमेटी मेहड़ के चेयरमैन खालिद हुसैन आगरो और अहले सुन्नत और जमायत तहसील मेहड़ के जनरल सेक्रेटरी मौलवी मोहम्मद यासीन अशरफी सिंध प्रेस क्लब मेहड़ पहुंचे और सहाफ़ियों से बातचीत की। मजीद जाने के एकता टीवी न्यूज़ के रिपोर्टर इलाही बख्श नसरुल्लाह सोलंकी इस रिपोर्ट में। मेहड़ में कश्मीरियों से यकजहती के दिन मनाने के सिलसिले में नौजवान मीलाद कमेटी मेहड़ के चेयरमैन खालिद हुसैन आगरो और अहले सुन्नत और जमायत तहसील मेहड़ के जनरल सेक्रेटरी मौलवी मोहम्मद यासीन अशरफी सिंध प्रेस क्लब मेहड़ पहुंचे और सहाफ़ियों से बात की। कहा कि कश्मीरियों पे जो जुल्म हो रहा है उन पे दुनिया की दूसरी कौमें खास तौर पर अक़वाम मुत्तहिदा गहरी नींद सो रही हैं। कश्मीर में हर रोज़ इंसानी जानें ज़ाया हो रही हैं, उन पर कोई भी बात करने को तैयार नहीं। हम ऐसे अमल की सख्त अल्फाज में मसम्मत करते हैं और पूरे आलम इंसान को और अक़वाम मुत्तहिदा को पुरज़ोर अपील करते हैं कि कश्मीर के मुसलमानों पर होने वाले जुल्म को रोका जाए, कश्मीरियों पर रोज़ाना होने वाले जुल्म, बर्बरियत और इंसानी कत्ल वगार पर आवाज़ उठाया जाए, इंडिया की मनमानी रोक दी जाए। हम कौमी असम्बलियों के मेंबरान को हाथ जोड़ के गुजारिश करते हैं कि इस मामले को संजीदा लें और आवाज़ उठाएं ताकि कश्मीरियों पर किया हुआ जुल्म ख़त्म हो जाए। कश्मीर यकजहती जे मदाइब ते वञे त उन हवाले सां नौजवान मीलाद कमेटी असां बि जेको आहे सिंध प्रेस क्लब में जेको आहे गॾिजी करे ऐं दोस्तनि खे जेको आहे माना पंहिंजा ख़्यालात जो इज़हार कयूं पिया त पंहिंजो जेको कश्मीर सां थींदड़ ज़ुल्म आहे अक़वाम मुत्तहिदा काथे आहे, छो जेको आहे अॻोर निंड पियल आहे त जेको हुननि खे जेको आहे नंढो बि जेको आहे साणियो वाक़ियो उहो जेको नज़र ईंदो आहे ऐं हेतिरी जेको आहे इंसानी जानियूं जेको आहे ज़ाया थी थियनि उन में जेको आहे केर बि ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे, सभु ख़ामोश लॻा पिया आहिनि। उन माना बदमस्त जेको आहे असां ईअं चऊं था त यार ख़ुदा उहो बि इंसान आहिनि जेके जेको आहे डेली जेको आहे जानियूं ज़ाया थी थियनि, जेके मरनि था, त उन जे लाइ जेको आहे केरु उथी करे ऐं आवाज़ु उथारे असां जेको आहे पुरज़ोर मज़म्मत कयूं था जेका इंडिया उन्हनि में जेको आहे बर्बरियत करे थी, जेको ज़ुल्म जबर करे थी, उन सां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। कश्मीर में थींदड़ जेके ज़ुल्म आहिनि उहे बंदि कया वञनि, अक़वाम मुत्तहिदा पीस कानून उन ते एक्शन कनि, आला नोटिस वठनि ऐं इंसानियत जे हवाले खां जेकी तकलीफ़ पहुचाए थी वञे, कश्मीर सां जेको ज़ुल्म थो कयो वञे उहो ज़ुल्म बंदि कयो वञे ऐं फ़िलफ़ौर इन ते जेके अक़वाम मुत्तहिदा ऐं बैन अक़वामी जेके तंज़ीमूं आहिनि, जेके ह्यूमन राइट्स आहिनि, पीस कमेटी आहिनि, एक्शन वठनि ऐं अक़वाम मुत्तहिदा फ़िलफ़ौर इन ते एक्शन वठे ताकि इंसान सां थींदड़ ज़ुल्म बंदि कयो वञे। To watch more videos, please subscribe to our YouTube channel and click the bell icon.